अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फराह अख्तियार। नाज़रीन तफ़सीली ख़बर में वाक़ई भली कार कंदे ॿुधाईंदा हलूं त ॾेहे तोड़े परॾे में रहंदड़ समूरनि सिंध वासियुनि खे सक़ाफ़त ॾिहाड़े जूं लख लख वाधायूं। सिंध टीवी नेटवर्क पारां इल्मु परायो सिंध सवार जे सिरे हेठि इहो ॾींहुं मल्हायो पियो वञे। इन ॾिहाड़े जी ख़ासि नशरियात नाज़रीन जारी आहे। अवांखे हर नंढे वॾे शहर में थींदड़ सक़ाफ़ती सरगर्मियुनि खां आगाह कंदा रहंदासीं। नाज़रीन बुलेटिन जी शुरूआत कंदा हलूं सिंधु माथुर जी क़दीम तहज़ीब जी अज़ीम सक़ाफ़त सां मोहब्बत जे इज़हार लाइ अॼु क़ौमी सक़ाफ़ती ईद मल्हाई पई वञे। समूरी सिंध सक़ाफ़ती रंगनि सां रंगिजी वई आहे। अवांखे नाज़रीन ॿुधाईंदा हलूं त धरतियुनि धड़ियुनि अजरक ऐं टोपियुनि सां गॾु नवां वेस वॻा तयार कराए छॾिया आहिनि। कराची खां कश्मीर, कीचड़ खां कारूंज, थर खां काछे, कोहिस्तान ऐं सामूंडी पट्टीअ में क़ौमी काॾे ते रैलियुनि जूं तयारियूं बि कई वयूं आहिनि। सक़ाफ़ती ॾिहाड़े ते सिंध टीवी नेटवर्क जी मुख्य तक़रीब अॼु मंझंदि जो 2 वॻे कराची प्रेस क्लब अॻियां थींदी, जंहिंमें नाले वारा फ़नकार अहमद मुग़ल, शमन मीराली, तुफ़ैल संजराणी, दुआ मेमर, नैना नाज़, शेला गुल, इरफान समूह ऐं ॿिया फ़न जो मुज़ाहिरो कंदा। हैदराबाद, सखर, लाड़काने, मिरपुर ख़ास, नवाबशाह, दादू, जैकबाबाद ऐं ॿियनि शहरनि में बि मेगा शोज़ तरतीब ॾिना विया आहिनि। हैदराबाद में प्रेस क्लब अॻियां 3 वॻे मंझंदि जो तक़रीब शुरू थींदी, जंहिं दौरान नाले वारा फ़नकार फ़न जो मुज़ाहिरो कंदा। सखर जी तक़रीब प्रेस क्लब अॻियां थींदी, जेका सुबुह जो 11 वॻे शुरू थींदी। लाड़काने में सिंध टीवी नेटवर्क जी मुख्य तक़रीब जिना बाग चौक ते सुबुह जो 11 वॻे शुरू थींदी। मिरपुर ख़ास में प्रेस क्लब अॻियां सुबुह जो 11 वॻे मुख्य तक़रीब शुरू थींदी, जंहिं में नाले वारा फ़नकार सुर विखेरींदा। नवाबशाह में बि प्रेस क्लब अॻियां मंझंदि 12 वॻे मुख्य तक़रीब थींदी। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त अॼु सक़ाफ़ती ईद मल्हाई पई वञे। जोश जज़्बे सां इहा ईद अॼु मल्हाए रहिया आहियूं। धरतियुनि धड़ियुनि अजरक ऐं टोपियुनि सां गॾु नवां वेस वॻा तयार कराए छॾिया आहिनि। कराची खां कश्मीर, कीचड़ खां कारूंज, थर, काछे, कोहिस्तान ऐं सामूंडी पट्टी में क़ौमी काॾे ते रैलियुनि जूं तयारियूं कई वयूं आहिनि। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं सक़ाफ़ती ॾिहाड़े ते सिंध टीवी नेटवर्क जी मुख्य तक़रीब अॼु मंझंदि जो 2 वॻे कराची प्रेस क्लब अॻियां थींदी, जंहिंमें नाले वारा फ़नकार अहमद मुग़ल, शमन मीराली, तुफ़ैल संजराणी, दुआ मेमर, नैना नाज़, शेला गुल, इरफान समूह ऐं ॿिया फ़न जो मुज़ाहिरो कंदा। ऐं नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त हैदराबाद, सखर, लाड़काने, मिरपुर ख़ास, नवाबशाह, दादू, जैकबाबाद ऐं ॿियनि शहरनि में बि मेगा शोज़ तरतीब ॾिना विया। हैदराबाद में प्रेस क्लब अॻियां 3 वॻे मंझंदि जो तक़रीब शुरू थींदी, जंहिं दौरान नाले वारा फ़नकार फ़न जो मुज़ाहिरो कंदा। सखर जी तक़रीब में बि प्रेस क्लब अॻियां थींदी, जेका सुबुह जो 11 वॻे शुरू थींदी। लाड़काने में बि सिंध टीवी नेटवर्क जे मुख्य तक़रीब जिना बाग चौक ते सुबुह जो 11 वॻे थींदी। मिरपुर ख़ास में प्रेस क्लब अॻियां सुबुह जो 11 वॻे मुख्य तक़रीब शुरू थींदी, जंहिंमें नाले वारा फ़नकार सुर विखेरींदा। नवाबशाह में बि प्रेस क्लब अॻियां मंझंदि 12 वॻे मुख्य तक़रीब थींदी। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं जीअं त अॼु सिंध टीवी नेटवर्क पारां इल्मु परायो सिंध सवार जे सिरे हेठि कल्चर डे मल्हायो पियो वञे। इन ॾिहाड़े जी ख़ासि नशरियात जारी आहे। अवांखे हर नंढे वॾे शहर में थींदड़ सक़ाफ़ती सरगर्मियुनि खां आगाही ॾींदा हलूं। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त सिंधु माथुर जी क़दीम तहज़ीब जी अज़ीम सक़ाफ़त सां मोहब्बत जे इज़हार जे लाइ अॼु क़ौमी सक़ाफ़ती ईद मल्हाई पई वञे। समूरी सिंध सक़ाफ़ती रंगनि सां रंगिजी वई आहे। धरतियुनि धड़ियुनि अजरक ऐं टोपियुनि सां गॾु नवां वेस वॻा तयार कराए छॾिया आहिनि। कराची खां कश्मीर, कीचड़ खां कारूंज, थर, काछे, कोहिस्तान ऐं सामूंडी पट्टीअ में क़ौमी काॾे ते रैलियुनि जूं तयारियूं बि कई वयूं आहिनि। सक़ाफ़ती ॾिहाड़े ते सिंध टीवी नेटवर्क जी मुख्य तक़रीब अॼु मंझंदि जो 2 वॻे कराची प्रेस क्लब अॻियां थींदी, जंहिंमें नाले वारा फ़नकार अहमद मुग़ल, शमन मीराली ऐं ॿिया शिरकत कंदा। नाज़रीन हैदराबाद, सखर, लाड़काने, मिरपुर ख़ास, नवाबशाह, दादू, जैकबाबाद ऐं ॿियनि शहरनि में बि मेगा शोज़ तरतीब ॾिना विया आहिनि। हैदराबाद में प्रेस क्लब अॻियां 3 वॻे मंझंदि जो तक़रीब शुरू थींदी, जंहिं दौरान नाले वारा फ़नकार फ़न